ॻाल्हाइण ऐं ॿुधण जी सघ खां महिरूम ख़ासि ॿारनि जे स्कूल डी फ्रिज जे ज़हरे तमामु पब्लिक स्कूल सखर जे नॉर्मल ऐं डी फ्रिज जे शागिर्दियाणनि विच में रांदियुनि जा ज़बरदस्त ऐं दिलचस्प मुक़ाबला थिया। रांदियुनि जे मुक़ाबलनि में ड्रोड़, बनाना रेस, वन लेग रेस, बाल पिक रेस, रस्सी छिकण समेत ॿियनि रांदियुनि जा मुक़ाबला मुनक़िद कया विया। मजमूई तौरु डी फ्रिज स्कूल जे शागिर्दियाणनि रांदियुनि जे मुक़ाबलनि में 58 पॉइंटूं खणी मुक़ाबला खटी वरिता, जॾहिं त मिसाली स्कूल जूं शागिर्दियाणियूं 42 पॉइंट्स खणी सघियूं। हम यहाँ पे स्पोर्ट्स के लिए आए हैं और मैंने फर्स्ट पोजीशन लिए। मैं बहुत खुश हूँ, हम विन कर गए। इंशाल्लाह हम डेफ है लेकिन हम बहुत खुश हैं कि हम विन कर गए। मैं फर्स्ट पोजीशन पे आई हूँ। मां नाले ज़ेबुनिसा आहे ऐं मां रेस खेॾी आहे, रेस में हिसो वरितो आहे, फर्स्ट पोजीशन मां खई आहे। असां अॼु स्पून रेस वारी गेम खेॾी जंहिंमें चमचो वात में विझी करे हुनजे मथां लीमो रखणो हुयो ऐं असांखे थोरी तेज़ी सां हलणो हुयो, त असां थर्ड पोजीशन खई आहे। ॾाढी ख़ुशी थी असांखे ऐं खटींदे बि इलाही ख़ुशी थी, त इन करे असां शुक्रगुज़ार आहियूं असां पंहिंजे स्कूल जा हिननि स्कूल वारनि जा। मुंहिंजो नालो अस्मा आहे ऐं मां मटके वारी गेम खेॾी आहे जंहिं मटको खणबो आहे, मां हुन फर्स्ट पोजीशन हासिल कई आहे। इहा त हर कंहिंखे ख़ुशी थींदी आहे पोजीशन खणण में, पर मूंखे बि बेहद ख़ुशी थी आहे पोजीशन खणण में, छाकाणि त मां प्रैक्टिस बि न कई हुई, पर पोइ बि मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिते हिननि ॿारनि सां गॾु खेॾण में ॾाढी ख़ुशी थी, जंहिंखे माना ॿुधण जी सलाहियत बि न आहे, ॻाल्हाइण जी सलाहियत बि न आहे, पर पोइ बि हिननि एॾो जज़्बो ॾेखारे करे हिते प्रोग्राम अटेंड कयो आहे। इहो हिननि जी ॾाढो भली शइ कई अथऊं, ॾाढो सुठो कयो अथऊं। रांदियुनि जे हिननि दिलचस्प मुक़ाबलनि जो इंतज़ाम कंदड़ प्रिंसिपाल ऐं टीचर्स रांदियुनि जे हिन बहितरीन सरगर्मी जे हवाले सां चयो त मुस्तक़बिल में बि अहिड़े क़िस्म जा मुक़ाबला मुनक़िद कराया वेंदा। आज के इवेंट स्पेशली जो है ये डिज़ाइन किए गए हैं डेफ बच्चों के लिए और हेयरिंग बच्चों के लिए, दोनों के लिए। इसमें एथलेटिक इवेंट्स हमने कुछ इंक्लूड किए हैं, फ्लैट रेस हो गई, रिले रेस हो गई, फ्रॉग जंप, सैक रेस, टग ऑफ वार, इस तरह के मुख्तलिफ इवेंट्स हैं, स्पून रेस। कुछ इवेंट्स में मिसाली पब्लिक स्कूल की बच्चियाँ जो हैं वो लीड कर रही हैं और कुछ इवेंट्स जो हैं उसमें हमारे डेफ रीच बच्चों ने, जैसे आपने देखा बनाना रेस में फर्स्ट और सेकंड पोजीशन जो है वो डेफ रीच की बच्चों ने ली है। मेरे ख्याल में सखर में ये हम पहली दफ़ा इस तरह का एथलेटिक का इवेंट करा रहे हैं डेफ बच्चों के लिए। बिल्कुल होने चाहिए। गवर्नमेंट लेवल पे डिफरेंट स्कूल्स को, डिफरेंट जो स्पेशल स्कूल्स हैं सिर्फ डेफ बच्चों के लिए नहीं, और भी जो स्पेशल बच्चे हैं उनके लिए भी होने चाहिए। अॼु के प्रोग्राम में मुख़्तलिफ़ क़िस्म जी गेम्स असां ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि, उनमें स्पून रेस आहे, थग रेस आहे ऐं ॿिया बि काफ़ी उनमें एक्टिविटीज़ आहिनि सर। अहिड़ा इवेंट्स बाक़ाइदे थियणु घुरिजनि सर ऐं हीअ सिर्फ़ु हिकु शुरूआति आहे। उमेदु आहे त इंशाल्लाह फ्यूचर में अहिड़ा ॿिया बि असां इवेंट्स ऑर्गेनाइज़ कंदासीं सर। इहे इवेंट थियण सां ॿार तमामु ख़ुशि आहिनि ऐं ॿारनि जे हिमत अफ़ज़ाई जे लाइ अहिड़ो इवेंट रखियो वियो आहे सर। ख़ुशी मूंखे ॾाढी थी, मां न सम्झो मुंहिंजा स्टूडेंट फर्स्ट ईंदा, हुनजी काई प्रैक्टिस न हुई, सडनली हिननि असांजा नेम्स लिखी छॾिया ऐं डी फॉरन जी प्रैक्टिस थियल हुई, असांजे स्कूल जी प्रैक्टिस न थियल हुई, उन जे बावजूदि बि असांजो स्कूल फर्स्ट आयो। मां ॾाढी ख़ुशि आहियां, मां ॾाढी हद खां वधीक नाउ आई एम वेरी हैप्पी। छो न स्टूडेंट्स खे अहिड़ो मौक़ो ॾियणु खपे, छो न इन सां स्टूडेंट जो इम्प्रूवमेंट वधंदी आहे ऐं हुन में कॉन्फिडेंस ईंदो आहे, पढ़ी पढ़ी ॿार बोर थी वेंदो आहे, तंहिं करे असांखे घुरिजे त अहिड़ा स्पोर्ट्स वग़ैरह गेम्स वग़ैरह थियणु खपनि स्टूडेंट लाइ। जेके स्टूडेंट्स असांजा आहिनि उन्हनि जा कॉन्फिडेंस बिल्डअप थींदो आहे ऐं पढ़ाई सां गॾु गॾु अहिड़ी एक्टिविटीज़ थियणु घुरिजनि। हिते रेस थी, वन लेग वारी रेस थी आहे, स्पून वारी थी आहे ऐं बाल पिकिंग वारी। मिसाल डेफरी स्कूल जो मुक़ाबलो आहे, ये हिकु फन एक्टिविटी आहे, कोई हार जीत जो ना आहे, ये जस्ट फन जे लाइ आहे, जस्ट फन जे लाइ आहे। हाँ, अहिड़ा प्रोग्राम ज़्यादा करे थियणु घुरिजनि ऐं डेफ ॿारनि लाइ ज़रूर बि थियणु घुरिजनि उन्हनि जी इम्प्रूवमेंट जे लाइ। हिते असां मुख़्तलिफ़ गेमूं करायूं था, स्पोर्ट में स्पून गेम, रेस गेम, बलून गेम ऐं असां इन जे करे हेरिंग मिसाल पब्लिक स्कूल सां कॉम्पिटिशन रखियो आहे ताकी असांजा जेके ॿार आहिनि उहे पाण में इहो अहसासु न करनि त हेरिंग असां खां अलॻि आहिनि, असां उन्हनि खां अलॻि आहियूं। उन सां इहो कयो आहे ताकी अॻिते वरी उहे पंहिंजी अञा बि सलाहियतनि खे उजागर करे सघनि। ॿुधण ऐं ॻाल्हाइण जी सघ खां महरूम ॿारनि पीपुल्स हॉकी स्टेडियम में रांदियुनि खे भरपूर इंजॉय करे ख़ूब दाद माणियो ऐं ख़ुशीअ विचां रक़्स कयो। कैमरामैन नज़ीर चांडियो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।